अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ आहियां। मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस ॾिसी रहिया आहियो। त नाज़रीन, अॼु ॻाल्हि कंदासीं हिकु नओं प्रोजेक्ट ज़हर ज़िंदगी खां पोइ हिकु नओं प्रोजेक्ट अची रहियो आहे उन जे बारे में। उन खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं उन शख़्सियत जी जंहिंखे ज़हर ज़िंदगी ड्रामो मिलियो हुयो। अॼु वरी हुनखे हिकु ॿियो ड्रामो मिली रहियो आहे। उहो तमामु हिकु ज़बरदस्त ड्रामो आहे। त मीरपुर माथेलो में हिकु तमामु वॾो प्रोजेक्ट अची रहियो आहे। नाज़रीन, फरज़ंद मलिक खजू जंहिं सिंधी मीडिया खे हिकु तमामु वॾो मेगा सीरियल ॾिनो ज़हर ज़िंदगी। दोस्त मूंखां इहो मालूम करे रहिया हुआ त छा सीज़न 2 ईंदो ज़हर ज़िंदगी जो, मगर अव्हांखे हीअ ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी जो सीज़न 2 त कोन ईंदो, पर उन जी जॻह ते हिकु तमामु ज़बरदस्त ड्रामो अची रहियो आहे जंहिंजे नाले जो अञा ऐलान नाहे कयो वियो। नालो जेको ड्रामे जो आहे, जॾहिं टीज़र ईंदो हुन में ऐलान थींदो। हीअ इदारे जी पॉलिसी आहे। उन जे करे अव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा ईद खां चौथे ॾींहुं शुरू थी वेंदी। ENG वग़ैरह ईंदी ऐं मीरपुर माथेलो में तमामु हिकु ज़बरदस्त मेगा सीरियल ज़हर ज़िंदगी वांगुरु हूंदो। ऐं हीअ जेको ड्रामो आहे, इन जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा पूरी मीरपुर माथेलो में थींदी। ऐं मां अव्हांखे हीअ ॿुधाईंदो हलां त इन ड्रामे जो राइटर बि साईं नूर ज़हूर आहे। ही प्रोजेक्ट सिंध TV जो आहे। जीअं पहिरें ज़हर ज़िंदगी जेको ड्रामो हलियो उन जो राइटर बि साईं नूर ज़हूर हुयो ऐं हू प्रोजेक्ट बि सिंध TV जो हुयो। ही बि प्रोजेक्ट सिंध TV जो आहे। राइटर बि साईं नूर ज़हूर आहे। इन जो डायरेक्टर बि फरज़ंद मलिक खजू आहे। ऐं ही बि ड्रामो मीरपुर माथेलो में रिकॉर्ड कयो वेंदो। हिकु तमामु ज़बरदस्त ड्रामो हूंदो ऐं उहे ई अदाकार जंहिंसां अव्हांजी मुहबत हूंदी आहे, तमामु ज़बरदस्त हिन में एक्टर हूंदा। तमामु ज़बरदस्त कहाणी आहे, तमामु ज़बरदस्त हिन जी लोकेशन हूंदी। उन साॻी जोश जज़्बे सां उहा साॻी महिनत हूंदी। ऐं अव्हांखे हीअ ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी जा बि हीअ ड्रामो रिकॉर्ड टोड़ींदो। हीअ ड्रामो एॾो ज़बरदस्त लिखियलु आहे ऐं हीअ प्रोजेक्ट सिंध TV जो आहे। सिंध TV खां मंज़ूर थी चुको आहे। ऐं हू जेको प्रोजेक्ट आहे इन जी हाणे तमामु जल्द जेको पहिरियों स्पेल हूंदो उन जो जेको शेड्यूल आहे उहो कढियो वेंदो। हुनजी कास्टिंग शुरू थियण वारी आहे। हुनजी कास्टिंग कंदा, हुनजो शेड्यूल कढंदा। उन खां पोइ इदारे तरफ़ां ENG ईंदी ऐं रिकॉर्डिंग शुरू थी वेंदी। ऐं जन दोस्तनि जो ही सुवाल हुयो त ज़हर ज़िंदगी सीज़न 2 ईंदो। इदारे जी जेका पॉलिसी हूंदी आहे उन मुताबिक़ ही ड्रामो हलंदो। ऐं इदारो चए थो त हिन सूमर खां शुरू कंदासीं। इंशाअल्लाह हिन सूमर खां मुहबतनि जो माग शुरू थी वेंदो, तकरार शुरू थी वेंदो। उन खां पोइ KTN जो हिकु वॾो तमामु मेगा सीरियल आहे हवेली, हू बि शुरू थी वेंदो ऐं तमामु जल्द। ऐं हवेली जे बारे में मां जेको वीडियो आहे उहा मां सुभाणे ठाहींदुसि। उन में ॿुधाईंदुसि त कहिड़ी तारीख़ रखी वई आहे ऐं कॾहिं ड्रामो शुरू थींदो। हिकु तमामु बहितरीनु ड्रामो। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त कंहिं ॿी वीडियो ताईं ॾियो पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।